हैदराबाद यूनियन ऑफ जर्नलिस्ट पारां शहीद जान मोहम्मद महर जे कातिलनि जी गिरफ़्तारी लाइ अॼु 3 ॾींहं हैदराबाद, मटियारी, भिचा, हाला, सईदाबाद, टंडो, मोहम्मद ख़ान, ठठो, बदीन ऐं ॿियनि शहरनि में प्रेस क्लबनि आॾो बुख हड़ताल कई वई। हैदराबाद प्रेस क्लब आॾो बुख हड़ताल जारी आहे। इन मौक़े ते हैदराबाद यूनियन ऑफ जर्नलिस्ट जे सदर इक़बाल मल्हा, समाजी अॻवान कामरेड वहाब पिंदराणी, सीनियर सहाफ़ी मंसूर मरी, इरशाद चन्ना, फ़हीम बबर, फाज़िल चन्ना, नियाज़ विगियो, राशिद लगारी, साजिद अली ख़ान, एजाज़ मक्सी में ख़िताब कंदे चयो त सिंध हुकूमत ऐं पुलिस शहीद सहाफ़ी जान मोहम्मद महर जा कातिल गिरफ़्तार न करे इंसाफ़ में रुकावट विझी रही आहे। असीं सम्झूं था त देर करण जो मक़सदु शौरी तौर ते शहीद जे खून खे लोढ़णु आहे, पर शहीद जान मोहम्मद महर जे कलम ऐं कैमरा जे साथियुनि हिकु सघारी एहतजाज तहरीक शुरू करे इहो तय करे वरितो आहे त शहीद जो क़त्ल लोढ़णु न ॾींदासीं ऐं कातिलनि जी गिरफ़्तारी ताईं हीअ तहरीक जारी रहंदी। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।